ॿियो दोपहर जो, दोपहर पहर यानी 3 कलाक। सुबुह जो जेॾी महिल सुबुह थींदो आहे 6 बजे, हिकु पहर 9 बजे, ॿियो पहर, इन खे चइबो आहे दोपहर। इहो समय बि पूजा जे लाइ विशेष हूंदो आहे। एॾे माण्हुनि जो ध्यानु न ईंदो आहे, ध्यानु ॾिजो थोरो। सभिनि खे ईअं लॻंदो आहे बसि सुबुह जो समय सही आहे, संध्या जो समय सही आहे, पर त्रिकाल संध्या में मंझंदि जो जेको 12 बजे वारो समय आहे न, उहो बि विशेष आहे। 12 खां वठी 12:15, पौणी 12 खां वठी 12:15, 11:30 खां वठी 12:30, केतिरो बि 15-20 मिंट इहा थोरी सी बि भक्ति करे न माण्हू त ॾाढो जल्दी कई गुना उनखे लाभ पहुचंदो आहे। इहो विशेष समय आहे। जीअं अमृत वेले जी महिमा आहे न, त अहिड़ी तरह सां त्रिकाल संध्या जी बि महिमा आहे। असां थोरो परते थी आहियूं, असांखे जानकारी न आहे। ईअं न आहे सूर्य अस्त थींदो आहे संध्या जेको सत्संग थो हले, इन जी वॾी भारी महिमा आहे, ॾाढी वॾी महिमा आहे। पोइ पतो पवंदो जॾहिं असां मथे वेंदासीं त वॾी कृपा आहे। इते बि तव्हां महसूसु कयो केॾा दुख असांजा मन जा विकार दूरि थिया, असांजी बुद्धि पवित्र थी वई, शुद्ध थी वई, लड़ाई झगड़ा ख़तमु थी विया, द्वेष भावना ख़तमु थी वई, कंहिंजे प्रति कोई जेकी जलन वारी भावना हूंदी आहे, निंदा घटिजंदी आहे, बुरायूं घटिजंदियूं, इहे अनुभव करिणो पवंदो आहे। बाक़ी त पोइ मथे त उहो माण्हू मालामाल आहे। चओ हरे राम। हितां जा फ़ाइदा नज़र न ईंदा आहिनि असांखे। त साध संगत जी ध्यानु ॾिजो। त्रिकाल संध्या, सुबुह जो अमृत वेलो है न, सुबुह जो ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। प्रभात जो समय 6 बजे जो महत्व रखंदो आहे, हा न। ऐं मंझंदि जा 12, शाम जा सूर्यास्त जो समय है, जेको सत्संग 5 बजे खां हलंदो आहे, 6 खां, हा न। ऋतुअ जे अनुसार थोरो फ़र्क़ु पवंदो आहे। त इहे 3 समय असांखे हर माण्हूअ खे विशेष भक्ति करणु खपे। दुकान ते बि माण्हू वेठो हुजे न, त 12 बजे कुझु न कुझु भॼन करे, सिमरन करे वठे, गीता पढ़ी वठे ख़ाली समय। ग्राहक बि हुजनि त भॼन टेप में हलंदो रहे, हा न, म्यूजिक प्लेयर हलंदो रहे घटि आवाज़ में, ताकी जेके अचनि त उन्हनि जो बि कल्याण थिए। घर में त कोई रोक टोक कोन्हे, बढ़िया, घर में त ख़ूब भॼन करे था सघनि घर वारा, हा न भाई। पौणी 12 खां 12:15 जो समय रिजर्व रखो, हा न। दाल वाल पहिरियों चढ़ाए छॾियो, चांवर चढ़ाए छॾियो, पोइ जावरीअ 12:15 खां पोइ चढ़ायो। इहो समय भक्तीअ जे लाइ लिखी छॾियो डायरीअ में। इहे 3 समय असांखे थोरी थोरी देरि ई सही भॼन ज़रूरु कयो। हरे राम।